अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإنه لتنزيل رب العالمين نزل به الروح الأمين على قلبك لتكون من المنذرين بلسان عربي مبين وإنه لفي زبور الأولين أولم يكن لهم آية أن يعلمه علماء بني إسرائيل ولو نزلناه على بعض الأعجمين فقرأه عليهم ما كانوا به مؤمنين كذلك سلكناه في قلوب المجرمين لا يؤمنون به حتى يروا العذاب الأليم فيأتيهم بغتة وهم لا يشعرون فيقولوا هل نحن منظرون ऐं बेशक हीअ क़ुरान लाथल आहे जहाननि जे परवरदिगार जो खणी आयो आहे इन खे खणी लथो आहे इन खे अमानत वारो फ़रिश्तो अव्हां जे दिलि ते त जीअं तव्हां थी वञो डेॼारण वारनि मां साफ़ अरबी ज़बान में ऐं बेशक इहो पहिरियनि जे किताबनि में आहे छा उन्हनि जे लाइ इहा निशानी न आहे त इन खे ॼाणनि था बनी इसराईल जा आलिम ऐं जेकॾहिं असां इहो नाज़िल करियूं हा कंहिं अजमियुनि मां कंहिं ते पोइ उहो पढ़े हा इन खे उन्हनि ते मां कानू बिही मुमिनीन तॾहिं बि ईमान न आणींदा कज़ालिक सलकना ईअं ई असां इन खे दाख़िल कयो आहे मुजरिमनि जे दिलनि में उहे इन ते ईमान न आणींदा एतिरे क़दुरु जो ॾिसनि दर्दनाक अज़ाब पोइ उहो दर्दनाक अज़ाब उन्हनि वटि अचानक ईंदो जो उन्हनि खे उनजी ख़बर कान हूंदी पोइ चवंदा त छा असांखे मोहलत ॾिनी वेंदी छा असांजे अज़ाब खे जल्दी तलब कनि था जल्दी घुरनि था छा तव्हांजो ख़्यालु आहे अफ़रअयत इम मत्तअनाहुम सिनीन छा ख़्यालु आहे तव्हांजो जेकॾहिं असां इन्हनि खे ऐश ॾियूं सालनि जा साल सुम जाअहुम मा कानू युअदून पोइ उहो अज़ाब उन्हनि वटि अचे जंहिंजो इन्हनि सां वाइदो कयो वियो आहे मा अग़ना अनहुम मा कानू युमत्ताऊन त जेको ऐश कंदा हुआ जेको ऐश उन्हनि खे ॾिनो वियो हो छा उहो उन्हनि खे को फ़ाइदो ॾींदो हिते अल्लाह रब्बुल आलमीन हिन खां पहिरीं कई रुकू में जीअं बयानु थियो मुख़्तलिफ़ नबियनि जे मुख़्तलिफ़ क़ौमुनि जो ज़िक्र आयो त हर नबी अची पंहिंजे क़ौम खे डिॼारियो अल्लाह पाक जी नाफ़रमानी खां ऐं इहो बि चई त आउं हिकिड़ो अमानतदार पैगम्बर आहियां तव्हांखे डिॼारण वारो आहियां तव्हां खां इन पंहिंजे तबलीग ते तव्हां खां इन पंहिंजे दावत ते का उजरत कोन थो घुरां तव्हां अल्लाह खां डिॼो ऐं तव्हां मुंहिंजो चयो मञो पर जॾहिं क़ौम कोन कयो तमामु घणो सम्झाइण जे बावजूद त उन्हनि जो नतीजो छा थियो
तबाह थी विया, ख़त्म थी विया, दुनिया में बर्बाद थिया ऐं आख़िरत में बि ज़ाहिर उन्हनि जे लाइ इहो फ़ैसिलो आहे। इहो सभु कुझु अल्लाह रब्बुल आलमीन ॿुधाइण खां पोइ ऐं इहो बि अल्लाह ताला फरमायो त इन्हनि किस्सनि में इबरत आहे। इबरत आहे त जेको माण्हू सोचे त अल्लाह पाक जी नाफ़रमानी जेका आहे ऐं पैगम्बरनि जी दावत जो इनकार जेको आहे उनजो नतीजो छा थो निकिरे, उनजो जेको अंजाम आहे, नतीजो आहे, उहो छा थो निकिरे, तबाही आहे। ऐं पोइ अल्लाह रब्बुल आलमीन हाणे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए पियो त हीउ क़ुरान जेको आहे उहो जहाननि जे परवरदिगार जे तरफ़ां लथल आहे ऐं हिन खे केरु खणी आयो आहे, हिन खे रूहुल अमीन यानी अमानत वारो फ़रिश्तो जिब्राईल अलैहिस्सलाम खणी लथो आहे। किथे? अला क़ल्बिक लितकून मिनल मुंज़िरीन, तव्हांजे दिलि मुबारक ते, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे दिलि मुबारक ते इहो क़ुरान खे खणी लथो आहे। छो? त जीअं तव्हां डिॼारण वारनि में शामिल थी वञो। ऐं इहो क़ुरान आहे साफ़ अरबी ज़बान में। इन लाइ उलमा फरमाए त क़ुरान नालो आहे अल्फाज़ ऐं माना ॿिन्ही जो। जेकॾहिं को माण्हू सिर्फ़ु अल्फाज़ क़ुरान जा किथां किथां खणी ऐं का इबारत ठाहे त उनखे क़ुरान कोन चइबो। अल्फाज़ त क़ुरान जा आहिनि पर इहो क़ुरान कोन्हे। ऐं जेकॾहिं को क़ुरान जा मज़मून कंहिं ॿिए किताब में आयल आहिनि, जीअं अल्लाह ताला हिते फरमायो, त तॾहिं बि उहे मज़मून जेके तौरात में इंजील में आयल आहिनि उनखे क़ुरान कोन चइबो। ऐं ठल्हो क़ुरान जो तर्जुमो छापणु जो उन में ही अरबी जा अल्फाज़ न हुजनि, ठल्हो क़ुरान जो तर्जुमो छापीनि ऐं उनखे क़ुरान चयो वञे। जीअं अंग्रेज़ीअ में क़ुरान त साईं ही इंग्लिश जो क़ुरान, नऊज़ बिल्लाह। ऐं जेकॾहिं उर्दू त उर्दू जो क़ुरान। न न न, इहो वॾी बेअदबी जी ॻाल्हि आहे ऐं इहो नाजाइज़ आहे। छापण बि नाजाइज़ आहे ऐं इन जी ख़रीदो फ़रोख़्त विकिणणु अहिड़ा क़ुरान जा इहे नुस्ख़ा तर्जुमे जा ऐं उन जो क़ुरान नालो रखणु, इहो सभु कुझु नाजाइज़। छो त क़ुरान पाक सिर्फ़ु जेको त माना जो नालो कोन्हे या सिर्फ़ु अल्फाज़ जो नालो कोन्हे, अल्फाज़ ऐं माना ॿई मिली करे जेको आहे न ज़बान ठहे थी। अल्लाह पाक फरमाए पियो अरबी ज़बान में, साफ़ सुथरी वाज़े अरबी ज़बान में जेको आहे इहो क़ुरान आहे। व इन्नहु लफ़ी ज़ुबुरिल अव्वलीन जो मतिलबु इहो आहे त बेशक इहो क़ुरान जेको आहे इन जा जेके मज़मून आहिनि उहे पहिरियनि जे किताबनि में बि आहिनि। ज़बूर जी जमा आहे माना किताब, त पहिरियनि जा जेके किताब मसलन तौरात आहे, इंजील आहे, उन जे अंदरि क़ुरान जा मज़मून मौजूदु आहिनि पर ज़ाहिर त उन मज़मून खे क़ुरान कोन चइबो। ऐं वरी अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त इन ते दलील इहा आहे त इहे जेके यानी बनी इसराइल जा आलिम आहिनि उहे इन ॻाल्हि खे ॼाणंदा त हीअ अल्लाह जे तरफ़ां आहे। छो त हुननि जे किताबनि में आहे इन जो मज़मून या इन जो ज़िक्र आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियण वारे किताब जो ज़िक्र आहे। इन करे हीअ बि ॼाणनि था। चुनाचे के त उन्हनि मां मुसलमान थी विया, के जेके मुसलमान कोन्हनि ऐं उनखे ज़ाहिर कोन था कनि उहे बि पंहिंजनि माण्हुनि में वेझनि माण्हुनि खे ॿुधाईंदा त वाक़ई इहा ॻाल्हि असांखे ख़बर आहे त इहो क़ुरान हक़ु आहे, इहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ु आहे। इहो पंहिंजनि खे ॿुधाईंदा पर साफ़ डिॼनि था ॿियनि जे साम्हूं ज़ाहिर करण में। त इहा सॼी निशानी आहे इन ॻाल्हि जी त ॾिसो दलील आहे त क़ुरान जो ज़िक्र ऐं क़ुरान जा मज़मून इन्हनि किताबनि में आयल आहिनि। अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान जो हिकिड़ो मौजज़ो वाज़े तौर ते फरमायो त जेकॾहिं असां इन क़ुरान पाक खे कंहिं अजमीअ ते जंहिंजी ज़बान अरबी कान्हे उन ते नाज़िल करियूं हा, पोइ उहो अजमी जेको आहे अची उनखे इन अरबी ज़बान में अची अरबनि जे साम्हूं पढ़ी ॿुधायो आहे, तॾहिं बि इहे न मञनि हा। छो त हिननि जे दिलनि में ज़िद ऐं इनाद ऐं हठ एॾी आहे जो हीउ जेको आहे, छो त मौजज़ो ज़ाहिर आहे हिन जी पंहिंजी ज़बान आहे सिंधी, पंहिंजी ज़बान आहे जेको त उर्दू, पंहिंजी ज़बान आहे फ़ारसी, पर हिन ते हीअ अरबी ज़बान ईअं कीअं पियो पढ़े, ईअं कीअं पियो जेको थो ॿुधाए अजीब अजीब मज़ामीन जंहिंखां जेको थो ख़ुदि अरबी बि जेके आहिनि जिन जी जद्दी पुश्ती ज़बान अरबी आहे उहे बि इन तरीक़े सां उन्हनि मज़मूननि खे बयानु करण खां आजिज़ आहिनि त मौजज़ो ज़ाहिर थिए हा, पर तॾहिं बि कोन मञी आहे। अल्लाह ताला फरमाए पियो त असां इन क़ुरान जे इनकार खे इन्हनि जे दिलनि में दाख़िल कयो आहे, मुजरिमनि जे दिलनि में।
छो त हिननि जेॾीमहिल इनकार कयो क़ुरान जो, अल्लाह पाक नाराज़ थी करे इन्हनि जे दिलनि में जेको आहे सो जेका हक़ खे क़बूल करण जी इस्तेदाद हुई न, उहा ई ख़तमु करे छॾी। हाणे अल्लाह पाक इन्हनि खे सज़ा जे तौर ते क़ुरान जो इनकार इन्हनि जे दिलनि में पैदा करे छॾियो। हाणे इन करे जेको आहे सो अल्लाह ताला फरमाए पियो, इन ई करे अहिड़े ई तरीक़े सां असां इन क़ुरान जे इनकार खे इन्हनि जे दिलनि में पैदा कयो आहे, दाख़िल कयो आहे। इन जो नतीजो छा निकिरंदो? ला युमिनून बि हत्ता यरउल अज़ाबुल अलीम। कोन ईमान आणींदा, कोन मञींदा इन क़ुरान खे एतिरे क़दुरु जो वञी दर्दनाक अज़ाब ॾिसनि, मौत जे वक़्त ते, बरज़ख में या जहन्नम में। ओ अज़ाब हिननि ते अचानक ईंदो जो हिननि खे ख़बर बि कान हूंदी हुनजी। पोइ चवंदा त छा असांखे मोहलत ॾिनी वेंदी? भला हाणे थोरी असांखे मोहलत ॾियो, हाणे असां सभु कुझु सम्झी वियासीं, पर हाणे जेको तो कहिड़ी मोहलत जो वक़्तु ख़तमु थियो। अल्लाह ताला हाणे जेॾीमहिल अहिड़े क़िस्म जा मज़मून ही ॿुधंदा हुआ न वईद जा ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं जंहिंजे पोइ जवाब ई कोन ॾेई सघंदा हुआ, त इते अची छा चवंदा? इते अची वरी इनकार जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाईंदा हुआ, चवंदा हुआ त चऊं पोइ असां ते अज़ाब आणे, असां जेकॾहिं ग़लति आहियूं न ऐं तूं सही आहीं, पोइ असां ते हींअर ई अज़ाब आणे ॾेखार। अल्लाह ताला फरमाए थो त इनकार करण जे लाइ तव्हां असांजे अज़ाब खे जल्दी तलब पिया करियो। माण्हू असांजे अज़ाब खे जल्दी था घुरनि। अफ़रअयत इन मत्तानाहुम सिनीन, ऐं सम्झो त जेकॾहिं फ़ौरन नथो अचे अज़ाब त इन ढिर खे ही इनकार जो दलील था बनाइनि त ॾिसो जेकॾहिं अचणो हुजे हा अज़ाब त फ़ौरन अचे हा, कोन आयो माना ईंदो बि कोन। ही जेका ढिर असां हिननि खे ॾिनी आहे, मोहलत असांखे हिननि खे ॾिनी आहे, इन खे दलील बनाइनि था अज़ाब जे न अचण जो। अल्लाह ताला फरमाए थो, छा ख़्यालु आहे जेकॾहिं असां इन्हनि खे सालनि जा साल ऐश ऐं आराम में रखूं, खारायूं पीआरियूं, ख़ूब इन्हनि जूं ख़्वाहिशूं पूरियूं थियनि, पोइ जेको वाइदो कयो वियो इन्हनि सां अज़ाब जो उहो अचे, त छा इन्हनि जेको ऐश आराम कयो इन्हनि सालनि में, जेको कुझु इन्हनि जो माल मता जागीरूं जाइदादूं ऐं जेके इन्हनि मज़ा कया, इहा शइ इन्हनि खे अज़ाब खां बचाए वेंदी? हरगिज़ न। अल्लाह फरमाए थो, वमा अहलकना मिन क़रयतिन इल्ला लहा मुनज़िरून, असां न हलाक कयो आहे कंहिं ॻोठ खे, यानी कंहिं ॻोठ वारनि खे, मगर उन जे लाइ डिॼारण वारा आहिनि। असां बग़ैर कंहिं रसूल खे मोकिलण जे या रसूल जे नाइब खे मोकिलण जे जेको अची क़ौम खे बेदार करे, उन खां पहिरीं असां उन्हनि खे जेको आहे सो अज़ाब कोन ॾींदा आहियूं। इहो असां छाजे लाइ रसूलनि खे मोकिलींदा आहियूं या उलमाए किराम खे मोकिलींदा आहियूं? ज़िक्रा, नसीहत जे लाइ। वमा कुन्ना ज़ालिमीन, ऐं असां जेको आहियूं ज़ालिम कोन आहियूं, सूरतनि बि असां ज़ालिम कोन आहियूं। हक़ीक़तनि त अल्लाह पाक छा बि करे, छो त सभु शइ अल्लाह जी, ज़मीन अल्लाह जी, आसमान अल्लाह जो, इन जे विच में जेको कुझु, इन जे मथां जेको कुझु, जेके मौजूदात आहिनि उहे अल्लाह जा। जंहिंजी शइ आहे मालिक पंहिंजी शइ में जीअं वणे करे, उहो ज़ालिम थोरी आहे। पर अल्लाह फरमाए थो सूरतनि बि असां ज़ालिम कोन आहियूं। तो अल्लाह इन ई करे असां जेको आहे सो मोकिलिया आहिनि, रसूल मोकिलिया, रसूलनि अची ॾेजारियो, पर उन जे बावजूदि जेॾीमहिल हठ ते ऐं ज़िद ते अची करे उन्हनि क़ौमुनि कोन मञियो त इन्हनि जे मथां अज़ाब आयो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं जेको सो सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद सल्लि अला इब्राहीम, अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद रब्बना सल्लल्लाहु तआला अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि आमीन बरहमतिका या अरहमर राहिमीन।